अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंधी टेली फिल्म दहशत अॼु इन जी तव्हांखे पूरी तफ़सील ॾींदासीं। सिंधी टेली फिल्म दहशत हिकु वॾे बजट सां तैयारु थींदड़ फिल्म आहे जंहिंमें ज़हर ज़िंदगी जे एक्टरनि ऐं KTN जे एक्टरनि कमु कयो आहे, जंहिंजो राइटर डायरेक्टर अली हसन चढ़ड़ आहे, जंहिं ज़हर ज़िंदगी ड्रामे में डॉक्टर जो करैक्टर कयो हुयो। हीअ फिल्म तमामु बहितरीन लोकेशन ते फिल्माई वई आहे, जंहिंमें ही ज़ालिम समाज हिकु अमन परस्त खे हथियार खणण ते मजबूर कंदो आहे। ज़ालिम वॾेरो मिसकिननि जे बननि ते कब्ज़ा कराए मिसकिननि जो जीअण झंझाल कंदो आहे। तमामु बहितरीन फिल्म अव्हां ॾिसंदड़नि खे तमामु घणो वणंदी। ही फिल्म अली हसन चढ़ड़ फैंस YouTube चैनल ते रखी वेंदी, त पोइ अॼु ई हिन लिंक ते क्लिक करे सब्सक्राइब करे सघो था। हीअ लिंक मथां ॾिनल आहे जे अगरि तव्हां फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो। दोस्तों अॼु जंहिं फिल्म जी असां तव्हांखे डिटेल ॾिनी आहे, इहा हिकु बहितरीन फिल्म आहे। इन में ख़ासि किरदारु जेको अली हसन चढ़ड़ आहे सोनू मिर्ज़ा, जेका तव्हां ॾिठी ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमाल खान जी घरवारी यानी पठाणी बेगम हुई, उन जो बहितरीन इन में उन अदाकारी कई आहे। बहितरीन फिल्म आहे। 2-3 ॾींहंनि जे अंदरि तव्हांखे ही YouTube ते मिली वेंदी। हिन जी सभु जेको आहे रिकॉर्डिंग वग़ैरह पूरी थी चुकी आहे, एडिटिंग बि पूरी थी चुकी आहे। बसि कुझु ॾींहं रखियल आहिनि जा YouTube ते तव्हांखे ही सिंधी दहशत टेली फिल्म आराम सां मिली वेंदी। अगरि तव्हांखे अहिड़ियूं दोस्तों हर सुठी अपडेट अगरि तव्हांखे मिले त पोइ हींअर ई शाहिद खुसरोवी लोग YouTube चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। असांजे पेज खे बि फॉलो लाइक शेयर करे छॾींदा इन वीडियो खे अॻिते, जीअं कंहिं ॿिए खे बि मालूमात मिली सघे। ही पेज अव्हां जे लाइ दोस्तों असां रखियो आहे जीअं तव्हांखे सिंधी शोबे जे हवाले सां सभु अपडेट टाइम सां मिली सघनि। काई बि अहिड़ी अपडेट तव्हांखे जीअं मिस न थिए। साम्हूं तस्वीरुनि में जेका तव्हां ॾिसी रहिया आहियो, ही फिल्म जूं उहे तस्वीरूं आहिनि जिते जिते लोकेशन ते फिल्म रिकॉर्ड कई वई आहे। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों। ख़ुदा हाफ़िज़।